अस्सलाम वालेकुम। हक मौजूद जीएसएम साथी उम्मीद है तव्हीं सब खुश हूंदा। साथी पाण ॻाल्हायूं था सिंध में जेके हींअर मसइला आहिनि, हज़ारे मसइला आहिनि, उन जी वज़ाहत पोइ था करियूं, थोरो तफ़सील सां ॻाल्हायूं था त उन सभिनि मसइलनि जो हल आहे उहो आहे छा में। मिसाल तौर असां जहिड़ा मसइला पुराणे दौर में क्यूबा में हुआ, असां जहिड़ा मसइला पुराणे दौर में चाइना में बि हुआ, असां जहिड़ा मसइला पुराणे दौर में बरे सगीर में हुआ। दुनिया जे जेके अॼु सुधरियल मुल्क आहिनि, जेके अॼु दुनिया में इंसाननि पेर खोड़े, इंसाननि समुंडनि में रहण सिखियो, आसमान में जहाज उड़ाइण सिखिया, या अॼु जेका थोरी घणी तब्दीली या तरक़ी आई आहे, या जिथे इंसान थी रहण सिखियो आहे, उन सभिनि मसइलनि जो हल हो कहिड़ो, या असांजे मुआशिरे जो जेको हींअर हशर आहे इन जो हल कहिड़ो आहे। क्यूबा में फिडल कास्ट्रो इंसान दोस्त सियासत कई, उन मसइलनि जा हल कढिया। अॼु क्यूबा में सियासत दुनिया में पहिरें नंबर ते हूंदी आहे। अॼु चाइना में हज़ार मसइला ॿिए हंधि हुजनि, पर चाइना में जेके तरियाकी सॼा वेंदा, जिन खे जागीरदारनि सदियूं पुराणी ग़ुलामी में रखियो, अॼु उहे सॼी दुनिया सां ॻाल्हाइण लाइ तयार आहिनि। तो उते कामड़ माउज़ितंग जहिड़ी इंसान दोस्त सियासत मसइला हल करिया। अहिड़ा मसइला बरे सगीर में विया जेके करमचंद मोहनदास गांधी जहिड़नि माण्हुनि, कायदास मोहम्मद अली जना जहिड़नि माण्हुनि मसइला हल करिया। इएं घणा माण्हू आहे सॼी दुनिया में जेके बि मसइलनि जा हल निकिता, उहे इंसान दोस्त वतन दोस्त सियासत ई कढिया। मिसाल तौर असां वटि सिंध में हींअर जेके बि मसइला आहिनि न, उन मसइलनि जो हल कहिड़ो आहे। मिसाल हींअर दरिया जो मामिलो आहे, हल छा निकिरंदो? मुस्बत सियासत। माकड़ अचे थी किरोड़नि में, उनजो हल छा निकिरंदो? मुस्बत सियासत। ऐं हीअं चवंदा आहियां त जेतिरा बि मसइला हुजनि, असां भले सियासत न करियूं, पर सियासत हर चौक, हर मोड़, हर चौराहे ते असां सां विढ़ंदी। असां वटि सियासत कंदा आहिनि जागीरदार, असां वटि सियासत कंदा आहिनि सरमाएदार, असां वटि सियासत कंदा आहिनि वॾेरा। जनन अहिड़ो बणायो आहे। उहे ई चवंदा आहिनि सियासत ठगी आहे, उहे ई चवंदा आहिनि सियासत हराम पाई आहे, उहे ई चवंदा आहिनि सियासत न कजे, ऐं पाण कंदा आहिनि। पाण उन सियासत मां अरबपति थी वेंदा आहिनि, पाण उन सियासत मां करोड़पति थी वेंदा आहिनि। पाण ई उन सियासत जे करे हे जेके वॾा नाला, वॾियूं गाॾियूं, वॾियूं शयूं सभु सियासत करे हूंदियूं आहिनि। हक़ीक़त में हिननि माण्हुनि खां सियासत कढो त छा था बीहंदा? माण्हू हूंदा, आम हूंदा, असां वांगुरु हूंदा। साबित थो थिए त असां वटि सभिनि मसइलनि जो हल बीहंदी मुस्बत सियासत। त पंहिंजे मसइलनि जो हल, सिंध जे मसइलनि जो जेको हींअर हल आहे, उहो मुस्बत सियासत में आहे। तव्हां वटि साॻियो सवाल ईंदो त सियासत थिए थी, अलाए केतिरियूं सिंध में सियासी पार्टियूं आहिनि, सियासी लीडर आहिनि। इहो साॻियो सवाल मां तव्हां खां थो करियां त जॾहिं सियासी लीडर बि आहिनि, सियासी पार्टियूं बि आहिनि, त पोइ मसइला छो था थियनि? या त इन्हनि सियासी पार्टियुनि मसइला पैदा कया आहिनि, या त इन्हनि सियासी लीडरनि मसइला पैदा कया आहिनि, या इहे हल करणु नथा चाहिनि। को बि अकेलो लीडर न हूंदो आहे। ल्यूशाल जी चवंदो त सुठो कम्युनिस्ट उहो आहे जेको समाज जो उस्ताद हुअण सां गॾु शागिर्द हुजे। हर वर्कर, हर कारकुन, हर फर्दी लीडर थींदो आहे, ऐं लीडर हूंदो आहे। जेसी ताईं हर फर्द, हर वर्कर लीडर नथो थिए, तेसी ताईं क़ौमुनि जूं तक़दीरूं तब्दील न आहिनि थींदियूं। अचो त मुस्बत सियासत करण लाइ, मुस्बत सियासत ठाहिण लाइ माण्हुनि खे ताईं ॻाल्हि रखूं, पहिरीं ॻाल्हायूं ऐं पोइ उन ते अमल में ईंदासूं। हक़ मौजूद जीएसएम।